शिकारपुर में धाड़ेलनि जेको सरेंडर कयो आहे तव्हांजे साम्हूं आहे ऐं हींअर हू रिमांड उन्हनि जा थी विया आहिनि, जुडिशल कस्टडी में वञनि बि था पिया ऐं पंहिंजा केसनि खे मुंहुं ॾींदा। ॿियनि खे बि धाड़ेलनि खे इहो ई मैसेज ॾिनो आहे त पंहिंजे पाण खे सरेंडर कनि कोर्ट ऑफ लॉ में। ऐं जे कंहिंजा को मसइला आहिनि त पोइ हिते फैमिलीज़ जा या ज़मीनुनि जा गवर्नमेंट उन्हनि जी उन में मदद कंदी। सो बाक़ी सूरत हाल अल्हम्दुलिल्लाह काफ़ी बहितर आहे। तव्हांखे ख़बर हूंदी कीअं अमन उमान जी सूरत आहे। झाड़ो लॻो आहे अफ़सोसनाक ऐं इंशाल्लाह उनजी रिकवरी थींदी। ऐं धाड़ेल या जेके बि धाड़ेल त मां न चवंदुसि, हिनखे हिते लोफर चइबो आहे, चोर चइबो आहे, जेके चोरी करे विया आहिनि ऐं कंहिंजी चुरचा उन में या को ज़रूरु लोकल माण्हू हिन में इनवॉल्व हूंदा, ईअं न त हेॾे वॾे घर में कीअं चोरी थींदी। बहरहाल सभु शइ ज़ाहिर थी वेंदी। थैंक यू।